अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इशूज़ में तव्हांखे भलीका। नाज़रीन, इंतहाई अहम इशू ते अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। इंतहाई अहम इंकशाफ़नि ते ॿधल ही प्रोग्राम हूंदो। मोटरवे जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हैदराबाद सखर मोटरवे उन हवाले सां कुझु अहम जेके मनसूबो उन जे बारे में मां तव्हांखे जल्दी जल्दी मालूमात बि ॾींदो वञा। उन जेकी करप्शन थी आहे असां उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। पर उन सॼी मुल्क जे अंदरि जीअं त मोटरवेज़ जल्दी ठही वञनि था, सिंध हमेशह मोटरवेज़ में पोइते रहे थी। उन जे करे रोडनि जो जेको 2 कलाक वारो सफ़रु आहे 8 कलाकनि ताईं सिंध जो माण्हू भोगे थो। एक्सीडेंट वग़ैरह बि हमेशह थींदा रहनि था। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ पारां जल्दी उन हुकुम जारी कयो त फौरी तौर ते इन ते कमु शुरू कयो वञे। सखर हैदराबाद मोटरवे AM6 मनसूबो 304 किलोमीटरनि ते ही ॿधल आहे। उन में 30 महीननि में हिन मनसूबे खे मुकमल थियणो हो, जंहिंमें 15 इंटरचेंज आहिनि। हिकु वॾी जेकी मेजर इनखे ब्रिज चइजे उहो सिंधु दरिया ते अॾणी आहे। 19 ओवर पासिस आहिनि, ब्रिज आहिनि, 82 ब्रिजिस ओवर केनाल आहिनि, 6 फ्लाईओवर्स ठाहिणियूं आहिनि, 10 सर्विस एरियाज़ उते ठाहिणा आहिनि। 307 बिलियन लाॻापियल ही प्रोजेक्ट आहे, जंहिंमें 50 किलोमीटरनि ते सर्विस एरियाज़, रेस्ट एरियाज़ ॿिन्ही साइड खां। हीउ जेको मोटरवेज़ गुज़रंदो सखर खां हैदराबाद खां सखर, उन में जामशोर ज़िलो अची थो वञे। हैदराबाद, मटियारी, बेनज़ीराबाद, नौशरो फिरोज़, ख़ैरपुर, सखर इतां ई गुज़रणो आहे। उन जेको 306 किलोमीटर आहे उन में 70 किलोमीटर हिकु एराज़ी हिकु हिसो मटियारी ज़िले मां उन जो गुज़र थियणो आहे। उन 70 किलोमीटर जे लाइ NH तरफ़ां नेशनल हाईवे तरफ़ां मटियारी ज़िले इंतिज़ामिया खे 4 अरब खां वधीक रक़म ॾिनी वई त जीअं जेके जिन माण्हुनि जी जिन ज़मीनदारनि जी उन में ज़मीन अचे थी 70 किलोमीटरनि खे त उन्हनि खे उहा ॾिनी वञे। हिकदमि ईअं थियो आहे त उहा सिंध बैंक में उहा रक़म आई आहे, उतां उन मां 2.25 अरब रुपया उहे केतिरा ई जेके चेक आहिनि जंहिंजो तादाद 438 ओपन चेक ज़रिए उहा रक़म जारी थी आहे। ऐं उहा उन रक़म जारी थी आहे त उन जे मथां ओपन चेक आहिनि, उन जो को बि नाला वग़ैरह न आहिनि। उन खां पोइ गिरफ़्तारियूं अमल में आंदियूं वयूं आहिनि त हेॾी 2.25 अरब रुपया जेके ज़मीनदारनि लाइ ॾिना विया हुआ उन ज़मीन जे मुआवज़े लाइ, उहे ओपन चेक ज़रिए ईअं कीअं निकिरी विया, उहे कंहिंजे होड़ हेठां 2.25 अरब रुपया हलिया विया। इहो इंकशाफ़ थियण खां पोइ जेको लैंड एक्विज़ेशन जो ऑफिसर्स ऐं जेको असिस्टेंट कमिश्नर हो उन जे ही जेको आहे सो उन जी अॻुवाणीअ में इहो मामिलो हो, जंहिंखां पोइ DC मटियारी उन जी गिरफ़्तारी अमल में आंदी वई आहे। 4 जेके ॿिया 3 माण्हू आहिनि उन्हनि खे नामज़द कयो आहे। सिंध बैंक जो जेको ऑफिसर आहे उहो बि उन में शामिलु आहे ऐं असिस्टेंट कमिश्नर उहो बि शामिलु आहे। असां हिन अहम इशूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिकु त सिंध में रोड कोन्हनि खे, मोटरवे जॾहिं ठहणु वञी रही आहे त उहो 70 किलोमीटर जी उन पटीअ में एॾी वॾी करप्शन साम्हूं अचे थी त उहो सुवाल साम्हूं अचनि था त न्यू सईदाबाद जो अगरि असिस्टेंट कमिश्नर आहे, लैंड एक्विज़ेशन उन जो ऑफिसर सॼे ज़िले जो उनखे कीअं थो बणायो वञे, कीअं नाणे खाते या कंहिंजी इजाज़त खां सवाइ बैंक अकाउंट कीअं खुली था वञनि, कीअं बिना नालनि जे ओपन चेक कीअं जारी थी था वञनि, रक़म कहिड़े पासे हली थी वञे। इन अहम इशूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। फैक्ट्स एंड फाइंडिंग कमेटीअ रिपोर्ट जारी कई आहे, उन अहम रिपोर्ट ते बि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन में कहिड़ा हिन हवाले सां इंकशाफ़ात कया विया आहिनि। घरू खाते जी कमेटी पिणु मुक़ररु आहे, JIT पिणु मुक़ररु आहे। त हिन अहम मनसूबे ते इन क़िस्म जी जेकी हीअ हथु जंहिंसां रांदि खेॾी वई आहे, इन अहम मामले ते अहम इंकशाफ़ अॼु असां कंदासीं। असांखे KTN न्यूज़ जो कराचीअ जो रिपोर्टर सगीर चांडियो उन KTN स्टूडियो में असांखे जॉइन कयो आहे, जॾहिं त अल्ताफ़ मेमुण हाला जो KTN न्यूज़ जो रिपोर्टर उन बि असांखे जॉइन कयो आहे। तव्हां ॿिन्ही खे वेलकम थो चइजे। सगीर, ॻाल्हि ॿोल जी शुरूआति तव्हां खां कजे थी त हिकु त फैक्ट्स एंड फाइंडिंग कमेटीअ जेकी रिपोर्ट ॾिनी आहे उन बारे में असांखे ॿुधाईंदव त उन में कहिड़ा फैक्ट्स साम्हूं आंदा विया आहिनि ऐं ॿियूं कहिड़ियूं कमेटीज़ जोड़ी वियूं आहिनि जेके इन हवाले सां रिपोर्ट कनि पियूं ऐं जांच करे रहियूं आहिनि। वॾी महिरबानी असलम। हीउ ताज़ो जेको आहे मटियारी में स्कैंडल साम्हूं आयो आहे ऐं सरकारी सतह ते 2 अरब 14 करोड़ रुपयनि जेके आहिनि उहे गैर क़ानूनी तौर ते कढिया विया आहिनि। गिरफ़्तारियूं बि अमल में आयूं आहिनि। हाणे मां तव्हांखे थोरो ॿुधाईंदुसि त हीउ 1 साल पहिरीं जेको आहे नेशनल हाईवे अथॉरिटी पारां डिप्टी कमिश्नर मटियारी खे पहिरीं जेको आहे उन्हनि हबीब बैंक जे अकाउंट्स में जेके आहिनि उहे 4 अरब 63 करोड़ रुपया मोकिलिया विया, जंहिंखां पोइ हिकु जूनियर ऑफिसर
जंहिंजी ही ॿी मुक़ररी हुई असिस्टेंट कमिश्नर जेको मंसूर अब्बासी, उनखे लैंड एक्विज़िशन ऑफिसर ठाहियो वञे थो। पोइ हिकिड़ो ही सिलसिलो जेको आहे उहो शुरू थिए थो। पोइ जेका डिप्टी कमिश्नर जीअं ई अदनान राशिद जेको आहे ही आयो त सभ खां पहिरीं हुन पंहिंजे पर्सनल जेको हुनजो सेक्रेटरी हुयो कामरान, उन कामरान ख़ासकेली खे पहिरीं उन उहिदे तां हटायो। पोइ जेको आहे उन सीनियर कंप्यूटर ऑपरेटर आहे आफ़ाक़ अंसारी, पोइ उनखे बि उन्हनि हटायो। पोइ हिन जेका डिप्टी कमिश्नर जेको हिन वक़्तु गिरफ़्तार आहे, उन इन सॼी सूरत हाल खे जेको आहे हिन गबन करण जे लाइ हिकिड़ो कमिरो जेको आहे मुख़्तस कयो। ही उहे ॻाल्हियूं आहिनि जेकी कमेटी आॾो पेश कयूं वयूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि जा जेके बयान रिकॉर्ड कया विया आहिनि। पोइ उहो कमिरो जेको आहे उहो इन्हनि मीटिंग लाइ मुख़्तस थियो। पोइ उन कमरे में जेके आहिनि मुख़्तलिफ़ माण्हू जेके आहिनि उहे ईंदा रहिया। उहो रोज़ाने जी बुनियाद ते हिकु न ॿिए ॾींहुं मीटिंग थींदी रही। उन में जेके आहिनि सभ खां पहिरीं मां तव्हांखे ॿुधायां त उन में 2-3 माण्हू जेके आहिनि उन कमरे में हूंदा। हिकिड़ो रहमतुल्लाह सोलंगी जेको NHO जो ठेकेदार ॿुधायो वञे थो, उहो बि इन मीटिंग में रोज़ु ईंदो हुयो। उनखां अलावा AC सईदाबाद जेको लैंड एक्विज़िशन ऑफिसर आहे मंसूर अब्बासी, उहो बि इन में हुयो। DC पाण अदनान राशिद ऐं तपेदार इलाही बख़्श भयो ऐं ॿिया उनमें प्राइवेट ॿिया बि माण्हू जेके आहिनि बासर, उहे बि उनमें शिरकत कंदा हुया। पोइ ही रोज़ाने जी बुनियाद ते ही मीटिंग थींदी हुई। पोइ इन सॼी रिथाबंदी तहत त ईअं कयो वियो जो जेकी इहा जेकी फाइनेंस डिपार्टमेंट खां बिना मंज़ूरी जे हिननि जेका रक़म हुई उहा हिननि हबीब बैंक में मुंतक़िल कराई। हबीब बैंक मां सिंध बैंक में उन्हनि फाइनेंस डिपार्टमेंट खां मंज़ूरी बि न वरिती वई। पोइ उहे जेकी उहा रक़म जेका आहे 2 अरब 14 करोड़ उहा ओपन चेक जे ज़रिए कढाई वई ऐं उहे जेके आहिनि उहे ओपन चेक जेके आहिनि पंहिंजे नालनि ते कराए करे उहा रक़म कढाई वई। पोइ ॿोरा भरे करे उहा रक़म कढाई वई ऐं इन मामले जी पोइ जांच थी। इन जांच में उहा तस्दीक थी। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो सेक्रेटरी नज़ीर अहमद कुरैशी ऐं एडिशनल सेक्रेटरी फाइनेंस शमीर ख़ान भुट्टो इन रिपोर्ट में इहा तस्दीक कई त हीउ वाक़ई ग़लति कमु थियो आहे। गैर क़ानूनी तौर ते इहा रक़म कढी वई आहे। फर्ज़ी नाला बि जेके आहिनि उहे 8 जेके ज़मीन मालिकनि जा ॾिना विया आहिनि, उनखे बि जांच हेठि आंदो वियो आहे छा वाक़ई इन्हनि खे रक़म बि मिली आहे या न। हाणे इहा रक़म किथे ऐं कीअं हाणे कंहिं वटि पहुचाई वई आहे इहे त उहे माण्हू ॿुधाईंदा जेकी हिन वक़्तु गिरफ़्तार आहिनि ऐं उनखे अदालत में अॼु पेश करिणो हुयो त उहो तव्हांखे हालात जो रिपोर्टर बि ॿुधाईंदो हैदराबाद वारो। त हीअ सॼो हिकिड़े रिथाबंदी तहत कयो वियो ऐं हाणे उनजी एंटी करप्शन बि जेका आहे उहा इंक्वायरी करे पई। एंटी करप्शन जो चेयरमैन अलॻि सां उनजी सरबराही में हिकिड़ी GIT जोड़ी वई आहे। उन GIT जी मीटिंग बि थी चुकी आहे ऐं समूरो रिकॉर्ड जेको आहे उहो हथु कयो पियो वञे। उनखां अलावा घरू खाते जे सेक्रेटरी सईद अहमद मंगरेजू जी सरबराही में अलॻि सां हिकिड़ी कमेटी ठाही वई आहे जंहिं आचर वारे ॾींहुं जेको आहे काल याने हैदराबाद जी डिवीज़न कमिश्नर जी ऑफिस में 2 ॾींहं ताईं उते हुयो ऐं समूरनि मटियारी ज़िले जी समूरनि स्टाफ जो जेको आहे उन बयान रिकॉर्ड कराइनि। असिस्टेंट कमिश्नर जेको आहे उनजो तव्हांखे नालो ॿुधायां, उनजो बि जेको आहे बयान रिकॉर्ड कयो वियो आहे। उनखां अलावा मंसूर अली अब्बासी, उन असिस्टेंट कमिश्नर मंसूर अब्बासी ऐं ADC 1 आहे जेका उहा सोनिया मलिक, उनजो उनखां अलावा जेको हिन वक़्तु गिरफ़्तार आहे पर्सनल स्टाफ ज़ुल्फ़कार शाह, जुड़ियल शाह हिकु जूनियर क्लार्क हुयो। उनखे हिन DC जेको आहे सॼे अकाउंट्स जो इंचार्ज ठाहियो। उनखे काल एंटी करप्शन गिरफ़्तार कयो आहे। त हीअ हिकु रिथाबंदी तहत जेका उहा करप्शन कई वई। हाणे हिन मामले जी आला सतही जेका उहा जांच कई वई आहे। मुख़्तलिफ़ इदारा जेके आहिनि, घरू खाते जो सेक्रेटरी अलॻि सां जांच करे पियो, एंटी करप्शन जो अलॻि सां करे पियो, एंटी करप्शन जेके जिन केस दाख़िल कयो। उनखां अलावा एंटी करप्शन जो चेयरमैन जी सरबराही में अलॻि सां जेके आहिनि उहा GIT जुड़ियल आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त इन माण्हुनि खे कहिड़ी सज़ा मिलण वारी। बिल्कुलु इन ते पाण ॻाल्हि ॿोल कयूं था ऐं इन ते पाण ॻाल्हि ॿोल कयूं था त माज़ीअ में बि खोड़ सारियूं एंटी करप्शन इंक्वायरी कयूं, उनजो छा थियो, हिन जो मुस्तक़बिल छा हूंदो। अल्ताफ़, तव्हां इन समूरी सूरत हाल खे रिपोर्ट कयो पिया, कवर कयो था, हिन वक़्तु छा सूरत हाल आहे? केतिरियूं गिरफ़्तारियूं अमल में आंदी वियूं आहिनि? कंहिंजे तरफ़ां छापा आया विया आहिनि? इंक्वायरी कीअं थी रही आहे? जी असलम, बिल्कुलु ही जेका सूरत हाल मटियारी ज़िले में पैदा थी, जेको मेगा करप्शन वारो वाक़ियो साम्हूं आयो, उनखां पोइ जेको आहे सो मुख़्तलिफ़ इदारा मुतहरक आहिनि। एंटी करप्शन मुतहरक आहे, ख़ुदि नेशनल हाईवे अथॉरिटी पारां जांच कमेटी जोड़ी वई आहे मटियारी ज़िले में। जेतोणीकि नेशनल हाईवे अथॉरिटी पारां जेको आहे सो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे 4 अरब 9 करोड़ रुपया जेको आहे सो DC मटियारी जे अकाउंट में शिफ्ट थिया हुआ। ज़मीन जी ख़रीदारी जे पर्पज़ लाइ ज़मीन जेका ख़रीद करणी हुई उहा 1700 एकड़
ज़मीन हुई जेका ख़रीद करणी हुई, जंहिंजी सर्वे ऐं ॿिया मामलात जेके अॻी तय थियल हुया, और जेका मुख़्तलिफ़ मदनि में इहे रक़म आई, उन जो 54 करोड़ रुपया ख़ाली प्रॉफिट हुयो, जेको प्रॉफिट समेत उहा रक़म जेका आहे हिकु हंध खां ॿिए हंधि मुंतक़िल थी। बाद में जेके 2 अरब 14 करोड़ कुझु आहिनि, 2 करोड़ 15 करोड़ जे लॻभॻि जी रक़म आहे, जी जेका ओपन चेक जे ज़रिए जेका आहे उहा कढाई वई। जॾहिं त उन खां पोइ जॾहिं इन मामले जो इंकशाफ थियो, त इब्तिदाई तौर ते सिंध गवर्नमेंट पारां जेका बरोकनी कमेटी ठाही, जंहिंमें जी एडिशनल सेक्रेटरी फिनांस हुयो ऐं सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो चेयरमैन हुयो। उन 13 तारीख़ ते 13 नवंबर ते उहा कमेटी जुड़ी। उन कमेटी जेको आहे सो डिप्टी कमिश्नर मटियारी अदनान रशीद सां मीटिंग कई, जेका आहे सा मंसूर अब्बासी जेको लैंड एक्विजिशन ऑफिसर हुयो न्यू सैदाबाद जो असिस्टेंट कमिश्नर, उन सां मीटिंग कई। जंहिंखां पोइ हुननि 15 तारीख़ ते जेका हिकु रिपोर्ट ॾिनी, जंहिंमें हुननि जेको आहे जी सो वाज़े कयो त ही जेका पेमेंट थी आहे 2 अरब बिल्कुलु अल्ताफ़, जेको आहे सो अल्ताफ़ तव्हां सां गॾु मौजूदु रहिजो, पाण इन ते अहम इन ते ॻाल्हि ॿोल कयूं था। शुहाब ओस्तो साहब सीनियर कानूनी माहिर आहिनि, उन असांखे जॉइन कयो। अस्सलाम वालेकुम शुहाब साहब। अस्सलाम वालेकुम शुहाब साहब। वालेकुम सलाम। शुहाब साहब, असां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं मोटरवे हैदराबाद सखर उन हवाले सां जेकी करप्शन साम्हूं आई आहे, गिरफ़्तारियूं अमल में आंदियूं आहिनि, त तव्हां इन सॼी सूरत हाल खे कीअं था ॾिसो? कानूनी हवालनि सां बि कीअं था ॾिसो त हिन केस जो मुस्तक़बिल किथे बीहंदो? ॾिसो, सिंध में जेका हिन वक़्तु गवर्नेंस जी जेका सूरत हाल आहे, उनजो हे बदतरीन मिसाल आहे। असां हूअं त ॾिसंदा आहियूं त मुख़्तलिफ़ जेके तामीराती प्रोग्राम हूंदा आहिनि, जिन में वॾियूं वॾियूं गोभियूं लॻंदियूं आहिनि, पर उन में कागज़नि में घटि का पूराई थियल हूंदी आहे, को मिड़ई नंढो वॾो कमु बि थियल हूंदो आहे, ऐं हिकिड़ी खानापुरी थियल हूंदी आहे। पर हे त तव्हां ॾिसो त हे त हिकिड़ो धाड़ो आहे, जेको अख़बार में असां पढ़ियो आहे ऐं जेके रिपोर्टूं अचनि थियूं, त उन में त ईअं थो लॻे त ॼणो बिल्कुलु जीअं का परवाह ई कोन हुई ऑफिसरनि खे, ऐं पंहिंजी पर्सनल जागीर सम्झी, पर्सनल ॼण त हिननि जो को पंहिंजो ज़ाती पैसो हुयो, जंहिं तरीक़े सां बैंक मां कढी ऐं हिनखे हिनजी जेका सो एम्बेज़लमेंट कई वई आहे, चोरी कई वई आहे। ऐं वरी तव्हां ॾिसो त हिन में खुलेआम इहो बि चयो वियो आहे, इहे बि बयान आया आहिनि त उतां जा जेके ताक़तवर सियासी जेके उतां जा फोर्सिस आहिनि, जेके मशहूरु जेके उतां जा सियासी घर आहिनि, सियासी फैमिलीज़ आहिनि, उन्हनि खे बि पैसा ॾिना विया आहिनि करोड़नि जे अंग में। ऐं न सिर्फ़ु उन्हनि खे पैसा ॾिना विया आहिनि, बल्कि उन्हनि जा जेके फ्रंटमेंट आहिनि, उन्हनि खे बि करोड़े रुपया ॾिना विया आहिनि। पोइ हाणे इहो जेको कुझु बि थी रहियो आहे, उनजी जेका बुनियादी वजह आहे त हिन वक़्तु सिंध जे अंदरि का अहिड़ी सियासी पार्टी कोन्हे जेका मौजूदा हुकूमत खे चैलेंज करे, को अहिड़ो इदारो कोन बचियो आहे जंहिंखां इहे अमलदार डिॼनि। नैब जो इदारो तक़रीबन हिननि ख़तमु करे छॾियो आहे, छाकाणि त नैब जी कार्रवाई जेका थींदी उहा तमामु हिकिड़े महदूद हिकिड़े स्कोप ताईं उन्हनि करे छॾी आहे। ऐं लोकल जेका एंटी करप्शन डिपार्टमेंट आहे, कानूनी तौर ते उहा उन्हनि करप्ट कामोरनि जे अंदरि कमु थी करे जेके जिन जे ख़िलाफ़ उहे केस ठहंदा आहिनि। मसलन चीफ सेक्रेटरी जेको आहे, उहो जॾहिं इजाज़त ॾींदो आहे तॾहिं इंक्वायरी थियणु शुरू थींदी आहे, ऐं तॾहिं पर्चा थींदा आहिनि ऑफिसरनि जे ख़िलाफ़। सो यानी चोर बि जेके पाण आहिनि, ऐं इन खां पोइ उनजे मथां जेके चौकीदार आहिनि उहे बि पाण बणिया वेठा आहिनि। तो जेसिताईं सिंध में इन में एंटी करप्शन खे सिंध गवर्नमेंट जे कंट्रोल मां न कढियो वेंदो ऐं हिकिड़ो इंडिपेंडेंट इदारो न बणायो वेंदो, इन खां अलावा सिंध में जेसिताईं जेको सियासी अमल आहे, जंहिंमें ख़ासि तौर ते हिन वक़्तु हिकिड़ी वन पार्टी सिस्टम सिंध जे मथां मढ़ियो वियो आहे, ऐं जेके उतां जा लोकल जेके भोतार आहिनि उन्हनि जे हवाले ब्यूरोक्रेसी कई वई आहे, ऐं खुलेआम ऑफिसूं जेके नीलाम थी थियनि, DCA जी ऑफिस नीलाम थी थिए, ऐं SSP जी ऑफिस नीलाम थी थियनि। जॾहिं कामोरा पैसा ॾेई पोस्टिंग्स वठंदा
त हो सभ खां पहिरियों त पंहिंजो जेको ख़र्चो आहे, जेका पोस्टिंग जो जेको हुननि पैसो ख़र्चु कयो आहे, जेका इन्वेस्टमेंट था चवनि, पहिरियों त उहो कढंदो ऐं उहा किथां कढंदो? उहो त ज़ाहिर आहे अहिड़े तरीक़े सां ई थींदो त जेको अवाम जो पैसो आहे ऐं जेके अवाम जा वसीला आहिनि उन्हनि खे ई जेको आहे सो उहो उते ई धाड़ा हणंदा। ऐं इन्हनि धाड़नि में सभु शामिल आहिनि हेठां खां मथे ताईं। ऐं अफ़सोसनाक सूरताल इन करे बि वधीक असां वटि सिंध में पैदा थी आहे जो हाणे जेके कोर्टूं असांजूं आहिनि उन्हनि में बि को हाल कोन्हे। उते बि तव्हां जेकॾहिं वञो था, कंप्लेंट्स कयो था, उते बि जेकॾहिं केस बि दाख़िल थियनि था त उन्हनि जा नतीजा निकिरंदे साल थी था वञनि ऐं तेसि ताईं उहे शाइदियूं मटिजी थियूं वञनि, तेसि ताईं उहे जेके सबूत आहिनि उहे ख़तमु था थी वञनि। तव्हां ॾिसो त जेका चोरीअ जी जेतिरी करप्शन जो जेको हिते रेशो आहे उहो बि ॾिसो ऐं उनजे तव्हां हवाले सां इहो ॾिसो त घणा ऑफिसर आहिनि जिन खे सज़ा अची चुकी आहे। तमामु तव्हांखे शायदि 1% बि रेशो नज़र न ईंदो। त इन करे को भउ ई कोन्हे कंहिंखे। ऐं पोइ नतीजो इहो आहे त असांजूं अस्पतालूं, असांजा स्कूल, रोड, रस्ता, ब्रिजिस, हर शइ बर्बाद थी वई आहे। सॼी सिंध जो जेको आहे हिन वक़्तु हिकिड़ो दीवालपणो निकिरी चुको आहे, पर तॾहिं बि को भउ कोन्हे, का कंहिं क़िस्म जी को अहसासु कोन्हे, छाकाणि त सिंध में को ऑल्टरनेटिव पॉलिटिकल प्लेटफॉर्म कोन्हे जेको हिननि खे चैलेंज करे। तो सिंध जे माण्हुनि खे मुंहिंजे ख़्याल में अखियूं खोलणु घुरिजनि। घणो थी वियो, उन्हनि जूं अस्पतालूं बर्बाद थी वियूं, उन्हनि जा स्कूल बर्बाद थी विया, उन्हनि जूं नस्लूं ख़तमु थी वियूं। हर 5 सालनि खां पोइ हे बोर्डिन जे बहाने सां लखे करोड़े माण्हू रोड ते था विहारे छॾनि, पोइ उन्हनि जी का साड़ पघार कोन था कनि। उहे माण्हू दरबदर लॻा पिया आहिनि, सॼियूं बजटियूं खाई था वञनि। हुन जा मिनिस्टर तव्हां जॾहिं ॾिसो त मिनिस्टर पहिरियों छा हूंदा हुया, हाणे छा आहिनि। सिंध बर्बाद थी वई आहे। हे जेको आहे सो वञनि था ॾींहों पढ़ी तरक़ी कंदा। हिकिड़ो अलमियो आहे, इंतिहाई हिकिड़ो मां सम्झां थो हिन दौर जी जेतिरी बि मज़म्मत कजे घटि आहे। असांजो ग़रीब माण्हू वीचारो बर्बाद थी चुको आहे, उहो त यानी फ़क़ीर बणिजी वियो। पर हिननि खे को अहसासु कोन्हे। पहिरियों त लोकल अमलदार हूंदा हुया, हाणे CSS ऑफिसर बि जेके आहिनि उन्हनि जो बि जेको हाल तव्हां ॾिसो था। बिल्कुलु इहो वॾो अलमियो आहे शवाब साहब। इहो DC लेवल ऐं असिस्टेंट कमिश्नर लेवल जा माण्हू, त पोइ इहो ई सुवाल पैदा थिए थो त माना सॼी दुनिया में इन जो अहिड़ो मिसाल मिली सघे थो त हिकिड़े मोटरवे लाइ का 70 किलोमीटर जी ज़मीन, उन लाइ पैसा ज़मीनदारनि लाइ मिलनि ऐं उहे बिना नालनि वारनि चेकनि जे ओपन चेकनि ते के माण्हू कढाए ऑफिसर हलिया वञनि। त ॾिसो इहो बि मां तव्हांखे हिकिड़ी शइ ॿुधायां त इहो जेको स्कैंडल आहे उहो स्कैंडल बि इन करे फाटी पियो आहे जो इहे पैसा वफ़ाक़ी हुकूमत जा आहिनि। इहो नेशनल हाईवे अथॉरिटी प्रोविंशियल जेको इदारो कोन्हे, नेशनल हाईवे अथॉरिटी फेडरल इदारो आहे। तंहिंजे करे जॾहिं पुछा थी उन ज़मीन जी पुछा थी त भई उहा ज़मीन किथे आहे, जॾहिं रोड ठाहिण जो जेको बि हिकिड़ो प्रोसेस आहे शुरू थियो त तॾहिं इहा ॻाल्हि फाटी। ऐं जेकॾहिं इहो प्रोविंशियल गवर्नमेंट जा पैसा हुजनि हा त इहे तव्हांखे ख़बर ई न पवे हा। सही इहे पैसा असां वटि त अहिड़े क़िस्म जा, मां तव्हांखे मिसाल ॾियां त 2007 जूं स्कीमूं 2017 ताईं 10 साल उहे स्कीमूं हिननि कंप्लीट न कयूं। नतीजतन जेका स्कीम 50 करोड़ जी हुई उहा 5 अरब ते पुॼी वई, पर तॾहिं बि ख़तमु न थी। ऐं जॾहिं मां इहे सभु मूं वटि तव्हां अचो त तव्हांखे मां दस्तावेज़ ॾियां, अहिड़ियूं 100 स्कीमूं आहिनि जेके हिननि कॾहिं ख़तमु ई न कयूं, जेके हर साल जिन में बजट 50 यानी ई खणी सम्झो त हर साल उहा बजट 50% 60% वधी वेंदी हुई। उन में वरी जेको आहे सो उन साल में बजट में पैसा रखबा हुया ऐं उन खां पोइ वरी उहो सॼो साल उहा पई स्कीम हलंदी, कंप्लीट न थींदी। हिननि माना मुस्तकिल खाता खोले छॾिया आहिनि। बिल्कुलु शवाब उन जा ये नतीजा उन जा ये जी हां ऐं जेके वाटर सप्लाई एंड ड्रेनेज जूं स्कीम तव्हां ॾिसो जी हां 2200 स्कीमनि मां तक़रीबन 1900 स्कीमूं बंदि पयूं आहिनि। बिल्कुलु ऐं उनजे करे जो अरबन रुपयनि जी बजट खाई था वञनि, छाकाणि त को पुछण वारो ॾिसो न केरु पुछंदो। या त तव्हांखे एंटी करप्शन पुछे, उहा मोस्ट करप्ट तरीन इदारो आहे असांजे प्रोविंस जो। उन खां पोइ तव्हां ॾिसो त नैब खे हिननि ख़तमु करे छॾियो आहे। टियों त सियासी तव्हांजे ख़िलाफ़ का ऑपोज़िशन हुजे जेका ॿाहिराड़ीअ जे इलाइक़नि में ख़ासि तौर ते हिननि खे उघाड़ो करे, हिननि खे टफ टाइम ॾे। असांजी जेका थोरी घणी ऑपोज़िशन आहे उहा कराची ताईं महदूद आहे।
त हिननि खे कंहिंजो भउ आहे? सही था 15 चओ। साल थी विया आहिनि हिननि सिंध खे पंहिंजी जागीर बणाए छॾियो आहे। बिल्कुलु आहे। हिकिड़ा मुंहिंजे ख्याल में 70 फैमिलीज़ आहिनि, 100 फैमिलीज़ आहिनि जेके सिंध खे हुननि बिल्कुलु पंहिंजी जागीर बणाए छॾियो आहे। माण्हुनि जी का इज़त नफ़्स न रही आहे, माण्हुनि जो को पुछण वारो कोन्हे वीचारनि खे। ॿियो त ठहियो घरनि ते कब्ज़ा थी था वञनि, ज़मीननि ते कब्ज़ा थी था वञनि त FIR कोन थी थिए। जेसि ताईं तव्हां कंहिं भोतार खां सिफारिश करायो, जेसि ताईं के मिनिस्टर जे पेरनि में वञी पओ, रियासत नाले जी का शइ कोन बची आहे। इहो वॾो हाल ख़राबु आहे। बिल्कुलु हे जेके वाक़िया थियनि था, इहो मुंहिंजो हिकिड़ो मज़र आहे। बिल्कुलु शहाब साहब सही था चओ तव्हां, बिल्कुलु ठीकु था चओ। जी हा, स्कीमुनि ते अमल नथो थिए तॾहिं रोड रस्ता असांजा, स्कूल, इस्पतालूं, वाटर सप्लाई सभु वाक़ई बि इंतिहाई ख़तरनाक सूरत हाल आहे। वॾी महिरबानी शुआब उस्तो साहिबु तव्हांजी, तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। अल्ताफ़, तव्हां सां असांजी ॻाल्हि ॿोल हली रही हुई। अल्ताफ़, हिकु त हीअ जेके आबादगारनि जो साम्हूं ज़मींदारनि जा नाला अचनि था 8, उन्हनि जे हवाले सां ॿुधाईंदव त छा तव्हांखे का ॼाण मिली आहे त इहे 8 आबाद ज़मींदार किथां जा आहिनि? ऐं ॿियो इहो त जिन माण्हुनि हिफ़ाज़ती ज़मानतूं ॿियनि बि करायूं आहिनि, उन्हनि जा छा FIR में नाला हुआ उन्हनि जा? शहाब ओस्तो साहब चयो त नकुल लाइ बि अकुल जी ज़रूरत पवंदी आहे, सो हिते अकुल जो इस्तेमालु बि न कयो वियो ऐं ज़ाती अकाउंट सम्झी जेको आहे सो बेदर्दी सां जो इस्तेमालु कयो वियो। ऐं 408 चेकनि जे सूरत में जेको आहे 2 अरब 15 करोड़ रुपया जी रक़म आहे उहा कढाई वई। ऐं जेको फैक्ट एंड फाइंडिंग कमेटी जे रिपोर्ट में उन्हनि खां जॾहिं रिकॉर्ड फराहम कयो त उन्हनि खे 8 फाइल ॾिना विया, 8 माण्हुनि जा नाला, 8 माण्हुनि जा फाइल ॾिना विया। ऐं उन में क्लियर उन कमेटी लिखियो आहे त उहे फाइल बि अणपूरा हुया, जिन में सिंपल हिकिड़ो शनाख्ती कार्ड हुयो, एप्लीकेशन हुई ऐं हिकिड़ो एफिडेविट हुयो। जॾहिं त उन में को जुडिशियल स्टैम्प वग़ैरह ॿियो कुझु बि न हो, के कानूनी घुर्जियूं पूरियूं थियलूं न हुयूं। 408 चेक निकिता आहिनि ऐं फाइल सिर्फ़ु 8 माण्हुनि जा कमेटी खे फराहम कया विया, जंहिं त हुन रिपोर्ट ॾिनी आहे फैक्ट एंड फाइंडिंग कमेटी। उन में वाज़े कयो अनकम्प्लीट आहिनि, कंप्लीट न आहिनि। जी बिल्कुलु अणपूरा ही फाइल आहिनि जेके हिनखे फराहम कया विया। उन खां पोइ FIR दाख़िल थी आहे, जंहिंमें सिर्फ़ु डिप्टी कमिश्नर मटियारी गिरफ़्तार आहे। उन खां अलावा जेके बाक़ी जवाबदार आहिनि उहे गिरफ़्तारीअ जे हिन अमल में कानून जी पकड़ में न अची सघिया आहिनि। ख़ासि तौर ते जेको मुख्य जवाबदार आहे लैंड एक्विज़िशन ऑफिसर असिस्टेंट कमिश्नर न्यू सिंधाबाद जेको मुतल थियल आहे मंसूर अब्बासी, उहो कानून जे पकड़ में न अची सघियो आहे। उन सिंध हाई कोर्ट मां हिफ़ाज़ती ज़मानत जेका 7 ॾींहंनि जी आहे उहा मंज़ूर कराए वरिती आहे। उन खां अलावा जेको सिंध बैंक जो एरिया मैनेजर आहे ताबिर शाह, जंहिंजो नालो FIR में शामिल आहे, उनजी गिरफ़्तारी हिन महिल ताईं न थी सघी आहे। 15 तारीख़ ते फैक्ट एंड फाइंडिंग कमेटी रिपोर्ट ॾिनी आहे, 16 तारीख़ ते FIR दाख़िल थी आहे, 16 तारीख़ ते डिप्टी कमिश्नर मटियारी ऐं असिस्टेंट कमिश्नर न्यू सैदाबाद खे उहिदनि तां हटायो वियो आहे। ऐं उन ई राति जो हाउस DC हाउस ते छापो हणी उनखे गिरफ़्तार बि कयो वञे थो। 17 तारीख़ ते FIR दाख़िल करे जेको एंटी करप्शन सर्कल ऑफिसर आहे मटियारी जो इरफान अरबा, उनजे फ़रियाद ते इहा FIR दाख़िल थिए थी। उन में डिप्टी कमिश्नर खे जेको आहे सो अदालत में पेश कयो वञे थो, जॾहिं त असिस्टेंट कमिश्नर जी गिरफ़्तारी अमल में नथी अचे। जेका हिफ़ाज़ती ज़मानत सिंध हाई कोर्ट मां हिन वक़्तु थी आहे, उन में मंसूर अब्बासी आहे लैंड एक्विज़िशन ऑफिसर, जेको 7 ॾींहंनि जे हिफ़ाज़ती ज़मानत ते ॿाहिरि आहे, जंहिंखे इन 7 ॾींहंनि जे टेन्यूर जे अंदरि लाॻापियल जेका ट्रायल कोर्ट आहे उन में पेश थियणो आहे। इन खां अलावा मखतूम हाउस जो हिकिड़ो अहम शख़्सियत आहे, अहम जेको कोऑर्डिनेटर आहे, उन असलम पीरज़ादो जंहिं पिणु जेको आहे सो गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत कराई आहे, जेतोणीकि उनजो FIR में नालो न हुयो, न ई को फैक्ट एंड फाइंडिंग रिपोर्ट जेका पेश थी उन में को हुनजो नालो हुयो, पर हुन एहतियाती तौर ते जेको आहे सो गिरफ़्तारी जो ख़दशो ॼाणाए अली FIR दाख़िल कराई। असलम पीरज़ादे जो चवणो हो त मखतूम अमीन फेम जी 21 तारीख़ ते वरिती आहे, जंहिंमें मूंखे हर सूरत में शरीक थियणो, जंहिं करे मूं इहा एहतियाती तौर FIR दाख़िल कराई आहे। खोड़ सारा सवाल आहिनि, खोड़ सारा ख़दशा आहिनि, जिन ते ॻाल्हाए सघिजे थो त हीअ रक़म सिंध बैंक कीअं जारी कई। सिंध बैंक जो जेको मुख्य माण्हू हुजे थो बैंक मैनेजर, उनजो FIR में नालो शामिल न आहे। FIR जेका आहे उन में एरिया मैनेजर जो नालो शामिल आयो आहे, जंहिंजो ब्रांच सां को वास्तो न हुजे थो। अॼु जॾहिं मैनेजर ऐं असिस्टेंट मैनेजर आहे राहिल शेख ऐं मीर मोहम्मद सुहाग, उहे अॼु उन्हनि खे मुअतल कयो वियो आहे, बल्कि जेतोणीकि उन्हनि जा FIR जेका दाख़िल थी आहे उन्हनि में नाला शामिल न आहिनि। बददियानती उतां शुरू थी आहे जॾहिं तव्हां
पूरे ज़िले लाइ लैंड एक्विज़िशन ऑफिसर जेको आहे न्यू सैदाबाद जे असिस्टेंट कमिश्नर खे मुक़ररु कयो था, जॾहिं त बाक़ी जेके तहलकनि जा असिस्टेंट बिल्कुलु कमिश्नर अल्ताफ़, इहो अहम उन्हनि सवाल खे आहे, जेको आहे बिल्कुलु अहम सवाल आहे सगीर। इन ते तव्हां ज़रूरु जेकी फाइंडिंग कमेटी ठही आहे उन रिपोर्ट ॾिनी, उन में छा इहा डिस्कस हेठि आई मामिलो आयो आहे त हिकु असिस्टेंट कमिश्नर उनखे सॼे ज़िले जो लैंड एक्विज़िशन ऑफिसर मुक़ररु करे छॾिजे? हिकु त इहो मामिलो उते छा ज़ेर बहस आयो आहे, ऐं ॿियो त जेके माज़ीअ में एंटी करप्शन जूं जेके बि इंक्वायरियूं रहियूं आहिनि उनखे अॻियां रखी करे हिन केस जो मुस्तक़बिल किथे वञी बीहंदे नज़र अचे थो? असलम मां तव्हांखे पहिरीं बि ॿुधायो त लैंड एक्विज़िशन ऑफिसर जेको हुयो उहो तमामु जूनियर हुयो। हुन जी जॾहिं मुक़ररी थी पहिरीं हुनजी थरपारकर में मुक़ररी थी, कुझु ई महीननि खां पोइ जेको आहे हिन जी ॿी मुक़ररी उहा न्यू सईदाबाद में थी। तमामु जूनियर ऑफिसर माण्हुनि में जेको हू हैरान जेके आहिनि उहे ऑफिसर थी विया आहिनि त हेॾो जूनियर ऑफिसर जेको आहे इहो कीअं कमु करे सघे थो। पर मां तव्हांखे ॿुधायो त हीउ सॼो रिथाबंदी त थियो ऐं हिकिड़ो हुनजे लाइ कमिरो मुख़्तस थियो ऐं उन कमरनि में मुख़्तलिफ़ माण्हू जेके आहिनि रेवेन्यू जा DC असिस्टेंट कमिश्नर ॿिया प्राइवेट माण्हू जेके आहिनि उहे हिन में रोज़ु ईंदा हुआ, हिन जी रिथाबंदी ते ॻाल्हाईंदा हुआ। पोइ हिकिड़ो प्लानिंग तहत जेको आहे इहा करप्शन कई वई आहे, ईअं जेके आहिनि उहे पैसा कढाया विया। बाक़ी जिते एंटी करप्शन जी कारकर्दगी जी ॻाल्हि आहे त एंटी करप्शन जी कारकर्दगी का बहितर न आहे। माज़ी में बि जेके आहिनि उन जा केस जेके आहिनि, पाण मां तव्हांखे हिकिड़े केस जी ॻाल्हि कंदुसि। 2019 में लैंड यूटिलाइज़ेशन जो हिकिड़ो केस साम्हूं आयो, हाक्सबे ते जेके आहिनि उहे गैर क़ानूनी तौर ते हिकिड़ी ज़मीन ॾिनी वई हुई। सगीर, पाण ॻाल्हि ॿोल हितां ई शुरू कयूं था। ज़मीर घुमरो साहब असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम ज़मीर साहब। ज़मीर साहब, क़ानूनी माहिर आहियो, सभिनी शयुनि ते तव्हां वेझे खां शयूं ॾिसो बि था। हाणे हिन मामले ते जिथे अहम मामिलो आहे मोटरवे जो, सिंध खे ज़रूरत बि तमामु घणी आहे, उन मामले ते इन अंदाज़ में पैसा निकिरी वञनि था, क़ानूनी तौर ते तव्हांखे किथे अहिड़ियूं इन में कोताहियूं नज़र अचनि थियूं, किथे भञकड़ियूं कयूं वयूं आहिनि, तव्हां असांखे ॿुधाइजो। ॾिसो, लैंड एक्विज़िशन जेको प्रोसेस आहे उहो जेको आहे सो उन में उहो ट्रांसपेरेंट हूंदो आहे ऐं उन में लैंड एक्विज़िशन ऑफिसर सिंध गवर्नमेंट मुक़ररु कंदी आहे ऐं उनखां पोइ जेको आहे पिछले डिस्पोजल ते पैसा रखंदी आहे। उहा एवेल्यूएशन जेको आहे सो ज़मीन जी पहिरियों ई थी वेंदी आहे ऐं उनखां पोइ जेको आहे सो मालिक जे नाले ते जेको आहे सो जंहिंजी ज़मीन हूंदी उनजो रिकॉर्ड जी छानबीन करे उनजी जेका आहे सो वैल्यूएशन लॻाए लैंड एक्विज़िशन ऑफिसर जेको आहे सो ऑर्डर पास कंदो आहे ऐं उनखे जेको आहे सो क्रॉस चेक ॾींदो आहे ऐं जेकॾहिं उनखे एतिराज़ हूंदो आहे जेको आहे उहो वञी रेफरेंस दाख़िल कंदो आहे पंहिंजो कोर्ट में। त इहो प्रोसेस जेको आहे इहो लैंड एक्विज़िशन पंहिंजो लॉ में बिल्कुलु ट्रांसपेरेंट हूंदो आहे, हुन में अहिड़ी का ॻाल्हि न हूंदी आहे। हीउ जेको केस लॻे थो हीउ त केस फ्रॉड जो आहे त पंहिंजो तव्हां मालिकनि खे पैसा न ॾियो, उनजे नाले ते क्रॉस पंहिंजो जारी न कयो ऐं मुंहिंजे ख्याल में हीउ जेको केस आहे इहो एबनॉर्मल केस आहे। नॉर्मली प्रोसेस में जेको आहे ईअं ई थींदो आहे त जेको मालिक आहे ज़मीन जो ऐं उनजी वेरिफिकेशन करे उन ते ऑर्डर पास करे त हिन जी एतिरी वैल्यूएशन आहे, उनखां पोइ उनखे क्रॉस चेक ॾिनो वेंदो आहे। मुंहिंजे ख्याल में हीउ त जेको रिपोर्ट कयो पियो वञे वधीक डिटेल्स जी मूंखे ख़बर न आहे। इहो ई रिपोर्ट थियो आहे त जेको आहे सो क्रॉस चेक न निकिता आहिनि, पैसा जेको आहे सो डायरेक्ट बैंक मां कढाया विया आहिनि। मुंहिंजे ख्याल में इहो वरिंग आहे तमामु ऐं सिंध गवर्नमेंट एक्शन खयों आहे त तमामु सुठी ॻाल्हि आहे। अच्छा ज़मीर साहब, जेके माज़ीअ जूं इंक्वायरीज़ रहियूं आहिनि, हीअ त तमामु वॾी इंक्वायरी आहे। हिन में घरू खाते जी सेक्रेटरी जी अॻुवाणी में इंक्वायरी आहे, उन खां अलावा ॿियूं बि मुख़्तलिफ़ JIT बि जुड़ी चुकी आहे, फाइंडिंग कमेटीअ जी बि रिपोर्ट आहे। माज़ीअ में मुख़्तलिफ़ वॾा वॾा केसिस रहिया आहिनि पाण वटि, उन्हनि जो तव्हांखे तजुर्बो आहे त छा उन में उहे नतीजा, उहे सज़ाऊं अची सघियूं? मां सम्झां थो त हीउ सिंपल जेको आहे सो केस प्रोसिक्यूट थी वियो आहे ऐं गवर्नमेंट हिन में ख़ासि इंट्रस्ट वरितो आहे ऐं हीउ केस जेको आहे सो ट्राइबल बाय एंटी करप्शन कोर्ट ऐं मुंहिंजे ख्याल में उते वेंदो त एंटी करप्शन कोर्ट में कोई एतिरो टाइम कोन लॻंदो आहे, उते जल्दी में डिसाइड थी वेंदो ऐं पंहिंजो छो त हींअर प्रोसिक्यूशन आहे, वधीक डिटेल्स जी ख़बर कोन्हे, कंहिंखे डेनिग्रेट नथो करे सघे। दिस इज़ ऑन द पार्ट ऑफ द प्रोसिक्यूशन जेको आहे सो हुनखे केतिरो कामयाब थी कराए ऐं केस पंहिंजे जेको आहे सो जेको आहे पहुचाइण तक अंजाम ताईं पहुचाइण लाइ कहिड़ो किरदारु अदा कयो। तव्हां लिखंदा बि रहिया आहियो ज़मीर साहब, सिंध जे मसइलनि ते, ॿियनि मामलनि ते। अगरि मोटरवे पाण वटि जेकी हीअ सहूलियतूं आहिनि, इन में हिकु त सॼी मुल्क खां देरि सां शुरू थियनि थियूं, अगरि उहे नथियूं मुकमल थियनि, ईअं करप्शन थिए थी त सिंध किथे बीहंदी वञी?
ॾिसो इहो बि मोटरवे पंहिंजो जेको स्ट्रेटेजिक रोड अथनि उहो फेडरल गवर्नमेंट जो सब्जेक्ट आहे। तव्हां ॾिसंदव त पाकिस्तान जी वॾे में वॾी ट्रैफिक जेका आहे उहा कराची खां 70 ताईं आहे। उन खां पोइ छो त कराची में जेको आहे सो ॿ पंहिंजे पोर्ट्स आहिनि, उन खां पोइ उहा ट्रैफिक ब्रांच आउट थी वञे थी। त हेवी ट्रैफिक जेको पाकिस्तान जी आहे उहा कराची खां 70 ताईं आहे। पर अनफॉर्चुनेटली लाहौर, मुल्तान, फैसलाबाद, सवात, पेशावर सभु मोटरवे ठही विया। ई मोटरवे नथो ठहे सिंध जे माण्हुनि खे सहूलियत ॾियणु ख़ातिर। ऐं ज़ाहिर आहे त जेकॾहिं इन सां जेको आहे मोटरवे रुकजे थो कोन, पर जेको इहो जेल थी आहे सिंध जे माण्हुनि खे जंहिं अज़ाब में विधो वियो आहे मोटरवे न हुजण जे करे, मुंहिंजे ख़्याल में उहो अनपैरेलल्ड आहे। ऐं पाकिस्तान में त तव्हां जेको आहे पोर्ट्स असांजा यूज़ कयो, पर जिते हेवी ट्रैफिक आहे पाकिस्तान जी उते तव्हां मोटरवे न ठाहियो। वरी तव्हां जेको आहे फैसलाबाद मोटरवे ठाहियो, पेशावर ठाहियो, सवात ठाहियो। ऐं इहो तमामु जेको आहे डिस्क्रिमिनेटरी एटीट्यूड आहे फेडरल गवर्नमेंट जो रहियो आहे सां। त उन्हनि जे कम्युनिकेशन खे जेको आहे अहिड़े नमूने सां इते बदल थींदो वियो। ठीकु आहे ज़मीर घुमरो साहब, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। सगीर, तव्हां 2019 जी रिपोर्ट ते पिया ॻाल्हायो, त उन में कहिड़ा नतीजा साम्हूं आया? असलन 2019 में उहो बि ज़मीननि जो मामिलो थियो हुयो ऐं एंटी करप्शन उन वक़्तु जेका आहे तमामु मुतहरिक हुई, जीअं हाणे नज़र अचे पई। ऐं ईअं थियो हुयो जो 320 एकड़ ज़मीन हुई हाक्सबे जी ऐं 9 अरब रुपयनि जी मालियत जी उहा ज़मीन हुई। उहा 6 जेका आहे उहा किरोड़ में ॾिनी वई, यानी तमामु भुॻड़नि मुठ में ॾिनी वई उहा ज़मीन। पोइ इन मामले जो जेको आहे सिंध जे वॾे वज़ीर नोटिस वरितो हो ऐं उन्हनि खे हिकु रिपोर्ट जारी थी ऐं रिपोर्ट में इहा तस्दीक थी त हीउ ग़लति कमु थियो आहे, गैर क़ानूनी तौर ते अलाटमेंट थी आहे, तंहिं करे फौरी तौर ते सेक्रेटरी खे जेको आहे उहो गिरफ़्तार कयो वञे। पोइ उन वक़्तु जेको आहे एंटी करप्शन ओभर कार्रवाई कंदे लैंड यूटिलाइज़ेशन खाते जे सेक्रेटरी दानिश सईद खे गिरफ़्तार कयो हो ऐं पोइ सेक्शन ऑफिसर समेत ॿिए अमले खे बि गिरफ़्तार कयो हो ऐं उहो डिपार्टमेंट ई कुझु ॾींहंनि लाइ बंदि कयो वियो हो लैंड यूटिलाइज़ेशन। पर अॻिते हली जेको आहे उहो ईअं थियो जो लैंड यूटिलाइज़ेशन खाते जो उहो सेक्रेटरी दानिश सईद उहो आज़ादु थी वञे थो, पोइ उहो साॻे खाते में मुक़ररु थिए थो, पोइ उनखे 20 ग्रेड खां 21 ग्रेड में तरक़ी मिली वञे थी। जेके सेक्शन ऑफिसर हटाया विया हुआ उहे साॻियनि पोस्टनि ते मुक़ररु थी विया, जेके मुअतल थिया हुआ उहे बि बहाल थी विया। पोइ सॼे सिस्टम में उहो केस ई जेको आहे ख़तमु थी वियो। हिन वक़्तु बि उहो सेक्रेटरी साॻी खाते में मुक़ररु थियल आहे। तो ही वक़्ती जेका आहे उहा हिननि जी कार्रवाई साम्हूं अचे पई ऐं थियणु त ईअं घुरिजे जो हेॾो वॾो फ्रॉड थियो हुयो उन वक़्तु इन्हनि खे सज़ा मिलणु घुरिजे हा, हिननि जी नौकिरी मां इन्हनि समूरनि ऑफिसरनि खे बरतरफ़ थियणु घुरिजे हा, पर ईअं कोन कयो वियो ऐं उन्हनि खे तरक़ी ॾिनी वई, साॻियनि खातनि में उन्हनि खे मुक़ररु कयो वञे थो। हीअ बि ईअं ई मूंखे लॻे थो त ईअं ई थींदो। फ़िलहालु जेका आहे उहा इन्हनि माण्हुनि खे या सिंधी अवाम खे ॾेखारण जे लाइ त हीअ सिंध हुकूमत फौरी तौर ते कार्रवाई करे पई, नज़र त ईअं अचे पियो कार्रवाई करे पई, पर अॻिते हली जॾहिं एंटी करप्शन कोर्ट में इहो केस बीहंदो ऐं उन्हनि खे सज़ा मिलंदी पोइ जेको आहे उनखे मञणु घुरिजे त हा बिल्कुलु एंटी करप्शन जी कार्रवाई जेका उहा थी ऐं बाक़ी उन्हनि खे सज़ाऊं बि मिलियूं। पर माज़ी में जेके आहिनि उहे एंटी करप्शन जी का बि कारकर्दगी भली नाहे रही। एंटी करप्शन इन जूं 3 कमेटियूं आहिनि एंटी करप्शन जूं। हिकिड़ी एंटी करप्शन 3 जेका आहे उहा डिप्टी कमिश्नर जी सरबराही में उहा थींदी आहे। उन में 1 खां 8 ग्रेड ताईं जा जेके मुलाज़िम आहिनि करप्शन कंदा आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु FIR या गिरफ़्तारी जी मंज़ूरी ॾिनी वेंदी आहे। ईअं ई एंटी करप्शन 2 जो जेको इजलास आहे उहो कमिश्नरनि जी सरबराही में थींदो आहे, जेको गुज़िरियल 3 सालनि खां कराची में न थियो आहे। त कमिश्नर कराची खे शायदि टाइम न मिलियो आहे जो उहो इजलास जेको आहे उहो 3 सालनि खां न करे सघियो आहे ऐं इन जे करे उन्हनि खे जेके कराची में गैर क़ानूनी तौर ते अॾावतूं थियनि थियूं, सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जी जेके बेज़ाब्तियूं मुख़्तलिफ़ खातनि जी जेकी करप्शन। सगीर इहो पाण वॾो सुवालु आहे, एंटी करप्शन जांच करे एंटी करप्शन ते पाण ते सुवाल खोड़ सारा उथनि था। अल्ताफ़ तव्हां असांखे ॿुधाईंदव त हीअ जेको मोटरवे जी ज़िले मटियारीअ मां जेकी ज़मीन अचे थी 70 किलोमीटर, उहो कहिड़े कहिड़े इलाइक़ा आहिनि, हाला आहे की ॿिया कहिड़नि इलाइक़नि मां अचे थी ऐं उन ते हाणे हिन वक़्तु जी ही हाला मटियारी न्यू सैदाबाद जा 3 तहलका अचनि था। जेको मटियारी ज़िले जो 70 किलोमीटर जो जेको एरियो आहे जेको मटियारी ज़िले मां गुज़रे थो, टोटल 17,000 एकड़ जेको आहे सो 17,000 एकड़ ज़मीन आहे। त उनजी ख़रीदारी जो ही मामिलो हुयो। ही जेको डिप्टी कमिश्नर आहे अदनान रशीद, उनजी बि एज़ ए DC फर्स्ट पोस्टिंग हुई मटियारी में। पहिरीं दफ़ो
उनजी एज़ ए DC पोस्टिंग थी ऐं उनखे जेको आहे सो हाणे ज़मीन जी ख़रीदारी वारे अमल खे शुरू करणो हो। पर ही जेके पैसा निकिता आहिनि इंतिहाई जेको आहे सो हिननि जी जेका मुजरमानी ग़फ़लत साम्हूं आई आहे। हिकिड़ो त हिकिड़ी तहलके जे असिस्टेंट कमिश्नर खे तव्हां लैंड एक्विज़िशन ऑफिसर मुक़ररु कयो, उनखां पोइ ओपन चेक ज़रिए जेका निकिरी एजेंसी तव्हांजी ज़ाहिर थी त तव्हां उते पैसा कढिया आहिनि। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे त DC मटियारी जेको मुअतल थियल आहे अदनान रशीद उहो त गिरफ़्तार थियल आहे। अॼु हुनखे ॿीहर अदालत में पेश कयो वियो 3 ॾींहंनि जे इज़ाफ़ी रिमांड ते जेको आहे सो वधीक ही एंटी करप्शन जी जेका टीम आहे कंबाइंड इन्वेस्टिगेशन टीम उन हवाले आहे। उनखां अलावा गुज़िरियल ॾींहुं एडिशनल डिप्टी कमिश्नर समेत जेको आहे 20 खां वधीक DC ऑफिस जे अमले जा माण्हुनि जा बयान रिकॉर्ड कया विया ऐं उनखां अलावा 6 माण्हू वधीक जेके आहिनि जंहिंमें अकाउंटेंट आहे जुलियल शाह DC जो PS आहे, ज़ुल्फ़कार शाह, 3 ड्राइवर आहिनि, हिकु पटियालो आहिनि समेत 6 माण्हू ऐं गिरफ़्तार आहिनि। ऐं तव्हांखे अहम जेका ॻाल्हि ॿुधायां त हिन सॼे प्रोसेस में जॾहिं एंटी करप्शन कार्रवायूं कयूं त DC ऑफिस थोरे असिस्टेंट कमिश्नर जे ऑफिस मां इन हवाले सां ज़रे बराबरि बि को रिकॉर्ड हथ न अची सघियो। ही मख़सूस हंधि हुयो जेको इस्तेमालु कयो वियो। चयो वञे थो त समूरा मामला जेके आहिनि ऐं DC हाउस ते हलंदा हुया, समूरो कारोबार हिन सॼे अमल जो उते हलंदो हुयो, उते सॼो कारोबार हलंदो हुयो। ऐं ही जेके 8 फाइल जेके मिलिया आहिनि उहे बि अणपूरा फाइल आहिनि, उन्हनि जो पतो न आहे, उन्हनि खे बि यकीनन ऐं जांच में शामिलु कयो वेंदो। हिन वक़्तु जेके ज़ाहिरी तौर ते एंटी करप्शन आहे जंहिंजी JIT जुड़ियल आहे, जंहिंजो हेड एंटी करप्शन जो चेयरमैन आहे ऐं जेका कंबाइंड इन्वेस्टिगेशन टीम आहे उन में बि अल्ताफ़, एंटी जेके 8 करप्शन जा फाइलनि जो तव्हां ॿुधायो था शामिल आहे। अल्ताफ़, त छा इंक्वायरी जी कमेटी उन्हनि ताईं पहुचण जी छा कोशिशि कई आहे या उन्हनि ताईं कुझु उन्हनि जो हिकु ॿ को माण्हू मिलियो आहे उन जेके बि 8 फाइल आहिनि? न बिल्कुलु हिन महिल ताईं जेका एंटी करप्शन जो जेको दाइरो आहे उहो सिर्फ़ असिस्टेंट कमिश्नर न्यू सैदाबाद ऐं DC ऑफिस ताईं महदूद आहे ऐं सिंध बैंक जेका इस्तेमालु थी आहे। ऐं वॾी हैरत जी ॻाल्हि आहे त सिंध बैंक जेका नेग्लिजेंसी कई आहे जी त ओपन चेक ज़रिए 408 चेकनि जे ज़रिए जेको 2 अरब रुपयनि जी रक़म जो 2 अरब 15 करोड़ रुपए जी रक़म जी ट्रांज़ेक्शन थी आहे। त वॾा खोड़ सारा मामलात आहिनि ऐं का बि गिरफ़्तारी इन दायरे खां ॿाहिरि अञा ताईं न थी आहे। हिन वक़्तु ताईं तव्हां ॿुधायो जेको मुख्य जवाबदार आहे लैंड एक्विज़िशन ऑफिसर मंसूर अब्बासी उहो कानून जे पकड़ में न अची सघियो आहे। उनखे रिलैक्सेशन ॾिनी वई या हुन खे बचायो वियो। मुख़्तलिफ़ मामला वॾी ॻाल्हि मुख़्तलिफ़ आहे क़यास अल्ताफ़, आरायूं बिल्कुल आहे, गॾु इंतिहाई कनि अहम ॻाल्हि त उहो आहे। असिस्टेंट हिफ़ाज़त कमिश्नर ज़मानत एतिरो ते ॿाहिरि आहे। मज़बूत आहे हिते मंसूर अब्बासी साहब जेको इन अंदाज़ में अकाउंट खोलाए थो, उतां ईअं पैसा कढे थो ओपन चेकनि ज़रिए, इंतिहाई सॼी दुनिया जे अंदरि ई अचरज में पवण वारो इशू आहे त इन अंदाज़ में कि मोटरवे जी ज़मीन जा ईअं पैसा हिन जदीद दौर में कढी वञजनि ऐं उहे ईअं हड़प करे छॾिजनि। उनजी इंक्वायरी त हलंदड़ आहे पर इंक्वायरी या माज़ी में जेके नतीजा निकिता हिन वक़्तु उमेदु करे सघिजे थी जेके अचनि थियूं असां वटि फैक्ट्स अचनि था, फाइंडिंग्स अचनि था त इन जा कुझु नतीजा निकिरणु बि घुरिजनि। सॼी दुनिया अॻियां वधी वई आहे, मोटरवे अञा ताईं सिंध में न ठही सघियो आहे। अल्ताफ़, वॾी महिरबानी तव्हांजी, सगीर तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, इंतिहाई अहम इशू हो, असां हिन ते ॻाल्हि ॿोल कईसीं ऐं हिन ते आईंदा बि असां प्रोग्राम कंदा रहंदासीं। सिंध जेकी सॼी पाकिस्तान में सॼी दुनिया जे मिसाल खे त असां छॾियूं था, दुनिया जे रोडनि खे बि छॾियूं था, पाकिस्तान जा जेके ॿियनि सूबनि जा रोड आहिनि उते मोटरवे ठही विया, उतां जी ट्रैफ़िक बि ज़बरदस्त हली रही आहे। असां वटि अञा ताईं इहो सुवालु आहे त मोटरवे हिते ठहनि कोन था, एॾो देरि सां मोटरवे ठहनि, उनजी शुरूआति थिए, अञा ऐलान थिए, अञा 30 महीननि में उहो मोटरवे ठहणो आहे। उते इन क़िस्म जी करप्शन साम्हूं अची वञे ऐं उते माण्हुनि जो जीअं चइजे वारो खुली वियो, उहो उन्हनि ऑफिसर्स जो वारो अची वञे, कूड़ा खाता अची वञनि ज़मीनदारनि जे नाले ते, नाला बि उन्हनि जा शो न थियनि, ओपन चेक ख़ाली चेक उन्हनि जे नाले ते पैसा निकिरी वञनि। इंतिहाई अफ़सोसनाक आहे वागधड़ियुनि खे, सिंध हुकूमत खे, वफ़ाक़ी हुकूमत खे हिन सूरत हाल जो संगीनीअ सां, संजीदगीअ सां नोटिस वठण जी ज़रूरत पवंदी। छो जो स्कीमूं असांजूं जेके बि आहिनि, मोटरवे जूं स्कीमूं, रोड रस्ता न आहिनि, एक्सीडेंट थी रहिया आहिनि, तमामु वॾा एक्सीडेंट थियनि था। वाटर सप्लाई जूं स्कीमूं हुजनि, एजुकेशन जूं स्कीमूं हुजनि, हेल्थ जूं स्कीमूं हुजनि, उन्हनि ते अमल नथो थिए। सालनि जा साल उहे पैसा पिया हुजनि था, करप्शन थिए थी, लैप्स थी था वञनि। इन सूरत हाल में नोटिस वठण जी ज़रूरत आहे ऐं अमल जी बि ज़रूरत आहे ऐं जेके ही इंक्वायरियूं थियनि थियूं उन इंक्वायरीअ में सज़ा ऐं जज़ा जो अमल जो बि हुजणु तमामु ज़रूरी आहे त जीअं आईंदा अफ़सोस त फ़क़ति इन जो बि आहे, अॻ में तपेदार ऐं किलर करप्शन कंदा हुआ, हाणे इन सतह जी करप्शन अची वञे जो वॾा ऑफिसर्स बि उन में इन्वॉल्व हुजनि त इंतिहाई अफ़सोसनाक आहे। इन ते नोटिस वठण जी ज़रूरत आहे। नाज़रीन, नवनि इशू सां ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।